नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त रेलवे वारी वज़ारत दहर की ट्रेन हादसे जी शुरूआती रिपोर्ट जारी कंदे चयो आहे त मिलत एक्सप्रेस खे तकनीकी ख़राबी बावजूद सफ़र लाइ रवानो कयो वियो। रेलवे वारी वज़ारत पंहिंजे शुरूआती रिपोर्ट में चयो आहे त मिलत एक्सप्रेस जा कराची खां ई क्लिप ख़राब हुआ। इन करे मिलत एक्सप्रेस पंहिंजे मुक़रर वक़्त खां लेट थी, जॾहिं त सखर खां रवानगी में बि देर थी। रिपोर्ट में चयो वियो आहे त मिलत एक्सप्रेस जूं बोगियूं डहरकी वटि कल्टी थियूं त ॿिए तरफ़ खां ईंदड़ सर सैयद एक्सप्रेस जे टक्कर लॻण सबबि हादसो पेश आयो। ज़रनि जो चवणु आहे त शुरूआती जांच रिपोर्ट में चयो वियो आहे त मिलत एक्सप्रेस खे तकनीकी ख़राबी बावजूद सफ़र लाइ रवानो कयो वियो। ट्रेननि में मैनुअल निज़ाम हुजण सबबि सर सैयद एक्सप्रेस खे आगाह न कयो वियो ऐं हादसो पेश आयो। रिपोर्ट में चयो वियो आहे त सखर डिवीज़न जो 452 किलोमीटर जो ट्रैक पंहिंजो वक़्तु मुकमल करे चुको आहे। इन करे 3 महीननि में 2 वॾा हादसा पेश आया आहिनि।